आखिरी थी छा रहियो आ केतिरा कलाक गुज़री विया आहिनि असांखे इंतज़ार कंदे तूं असांखे बेवकूफ़ थी सम्झी मरते ख़ामोश वेठी आ शायद तू असांखे आज़माए रही आहे या असांखे तड़पाइण में तोखे मज़ो थो अचे मेरू तू इहो सुठो नथी करीं मेरू जेकॾहिं तोखे मिल्कियत नाहे लिखी ॼणी त पोइ हुननि मोतबर माण्हुनि खे उतां कम इंतज़ार छो कराए रही आ असांखे बि त ख़बर पए आखिर वो केर आहे जंहिंजे करे तू खाता फेराए नथी सघीं सालार जिथे एतिरो इंतज़ार कयो अथव अधु कलाक ॿियो बि कयो न मूंखे इंतज़ार करण में का बि तकलीफ़ न आहे पर तपेदार साहब ऐं वकील साहब ॿई मोतबर माण्हू इंतज़ार पिया कनि मेहरू जल्दी कागज़ ठाराए मां अहिड़ो हशर कंदीसि आहे न सॼी ज़िंदगी यादि रखंदीअ भाॼाई सबुर कयो जेसिताईं असांखे सिक्योरिटी कोन मिलंदी असीं खाता कोन फेराईंदासीं आख़िर अव्हांखे कहिड़ी सिक्योरिटी खपे तव्हां छा था चाहियो इहो तव्हांखे असांजो सिक्योरिटी इंचार्ज अची ई ॿुधाए सघे थो हाणे असां हिकिड़ो सेकंड बि इंतज़ार न कंदासीं मेहरू खाता फेराए थी या न नादिर तपेदार ऐं वकील सां माज़रत करे उन्हनि खे वापसि मोकिले छॾ अॼु खाता फेराइण वारी कारवाई असां कैंसिल था कयूं मेहरू ईअं हरगिज़ न थींदो खाता तोखे अॼु ई लिखी ॾियणा पवंदा सालार अॼु मूंखे अफ़सोस आहे अॼु मां तव्हांखे नथी लिखी ॾेई सघां पर यकीन रख हफ़्ते जे अंदर ई अंदर मां सभु खाता तुंहिंजे नाले कराए छॾींदसि मूंखे तो ते ज़रे बराबर बि एतबार कोन्हे को तूं असां सां धोखो कयो आहे हाणे तूं सालार जो पलांद ॾिस चाहे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो